कोयटा वाक़े में शहीद थियलनि जे वारसनि सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ मुल्क जे ॿियनि शहरनि जी घोटकी में बि शिया तंज़ीमुनि तरफ़ां मौलवी पहलवान संघर्ष जी क़यादत में घोटकी बाईपास ते धरणो हयो आहे। तव्हांखे मुंहिंजे पस मंज़र में नज़र ईंदो हूंदो त हीअ शिया तंज़ीमुनि जा कारकुन आहिनि जेके हिन वक़्तु मेन घोटकी बाईपास बंदि करे बीठल आहिनि, जंहिं सबबि सिंध ऐं पंजाब खां ईंदड़ वेंदड़ जेका ट्रैफ़िक आहे उहा मुकमल तौरु ब्लॉक थी वई आहे। हिते नुआख़वानी बि कई पई वञे, गॾोगॾु इहो बि नारा हणी करे मुतालबो कयो पियो वञे त जेको कोयटा में वाक़ियो पेश आयो आहे उनजे ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं वज़ीर आज़म मक़तूलनि जे वारसनि वटि वञी उन्हनि जी दादरसी करे। हिननि माण्हुनि सां असां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिननि जो इन हवाले सां छा चवणु आहे। असांजो मुतालबो इहो आहे त इहा दहशतगर्दी जेकी पाकिस्तान में सोची सम्झी साज़िश जे हवाले सां कई वञे थी, अॼु इहे सिर्फ़ु हज़ारा वीचारा न आहिनि मुआ, इहे जाथे काथे क़त्ल आम थी रहियो आहे, जाथे बि ज़ुल्म थींदो असां उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ जेको आहे जेको ज़ालिम आहे उनजे सां मज़मत कंदा। जेतिरे ताईं शोहदा जेके तदफ़ी नथी थिए ऐं वज़ीर आज़म उते इमरान ख़ान साहब नथो वञे, हीअ एहतजाज असांजा ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ा थींदा। असांजो हीउ धरणो ऐं जेकॾहिं इहे मुतालबा न मञिया विया त असां इंशाअल्लाह पूरे पाकिस्तान में हर चौक ते हर रोड ते धरणा ॾींदासीं। शिया तंज़ीमुनि जे अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो मुतालबो आहे त वज़ीर आज़म मक़तूलनि जे वारसनि वटि वञी उन्हनि जी दादरसी करे ऐं गॾोगॾु जेके बि वारसनि जा मुतालबा आहिनि उन्हनि खे बि मंज़ूर कयो वञे। ॿी सूरत में हीउ एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़, घोटकी।